टंडो मोहम्मद खान जी मुश्तरका कॉलोनी जा रहवासी जिगर जे मर्ज में मुब्तला ही मासूम गुलन जड़ा बाड़ा हयाती ऐं मौत जे बिवाटे ते जिंदगी गुजारण ते मजबूर आहिनि। इमरान तगड़ी जी 8 वरियनि जी मासूम न्याणी मारिया बतूल ऐं 6 सालनि जो पुट आयान हुसैनी जिगर जे मर्ज में मुब्तला हुजण करे सख्त बीमार थी पिया आहिनि। जॾहिं त इमरान वटि इलाज जी सघ न हुअण करे हू मदद लाइ पंहिंजे बीमार ॿारनि खे खणी हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं पहुतो आहे। मुंहिंजा 2 ॿार आहिनि 6 सालनि खां जिगर जे आरते में आहिनि ऐं जेको सो हिननि जो 6 सालनि में जेको बि हो मुंहिंजो घर जो अलो तलो सभु खपाए छॾियो हिननि बचड़नि जे करे। ऐं उन खां पोइ हितां डोनेशन करे टंडे मोहम्मद खान मां पहुतसि गंबट वारनि जेको सो इलाज कयो ऐं उते जेको सो टेस्ट वग़ैरह जेके आहिनि उहे सभु पैसनि जूं थियनि। पोरियत इमरान जो चवणु आहे त गुरबत सबबि मासूम ॿारनि जो इलाज कराइण जी सघ नथो रखे, जॾहिं त संदुनि तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतज़ामिया खे मदद लाइ अपील कई आहे, पर को बि संदुसि वाहुर नथो करे। बेयारो मददगार वेठो हुअसि, पोइ हिन लाइ कुझु दोस्तनि चयो त तव्हां जेको सो हैदराबाद वञो प्रेस क्लब ते, उते वञी पंहिंजो बयान रिकॉर्ड करायो त अलाह कंहिंजे मन में विझे मूंखे का बि नौकरी या का पैसा न खपनि, मुंहिंजी मदद जी अपील आहे। असांजा नंढड़ा ॿार सफ़ा बीमार आहिनि, मुंहिंजो पुटु बेरोज़गार आहे, असांखे केरु मदद करण लाइ केरु तयारु कोन्हे। पंहिंजे मासूम ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ अलो तलो विकिरो कंदड़ हिन पोरियत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त संदुसि ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ मदद कई वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।